नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार नसीर साहब वरी बि ॻाल्हि वफ़ाक़ी सरकार जे हवाले सां ई कंदासूं। ओवरऑल सिंध ॾांहुं जेको रवैयो रहियो आहे मुस्लिम लीग नून जो, उन में जेकॾहिं ॾिसूं त मुस्लिम लीग नून जी जेका सिंधी ॻाल्हाईंदड़ क़यादत आहे उहा जॾहिं खां वफ़ाक़ी हुकूमत ठही आहे उहा नज़रअंदाज़ थींदी रही आहे, जंहिंजे नतीजे में मुस्लिम लीग नून सिंध जे सदर सैयद गौस अली शाह इस्तीफ़ा ॾेई छॾी। उनखां पोइ मियां साहिबु केतिरा ई भेरा कराची वियो, जंहिंमें ॿोॾ जेके सतायल हुआ उन्हनि सां मिलण लाइ जॾहिं गोठकी वियो उते बि सिंधी अॻवान कोन हुआ। इहा एॾी वॾी APC थी, हुनमें मुस्लिम लीग नून जा कराची सां लाॻापियल अॻवान त मौजूदु हुआ, पर सिंधी ॻाल्हाईंदड़ को बि असांखे अॻवान नज़र न आयो। वफ़ाक़ में वज़ीर आज़म पंजाब मां आहे, स्पीकर जो तालुक़ु पंजाब सां आहे, उनखां पोइ डिप्टी स्पीकर उहो ख़ैबर पख्तूनख्वा सां आहे। सदर जी जॾहिं हाणे चूंड थी त उमेदु इहा हुई त को सिंधी ॻाल्हाईंदड़ अॻवान उहो मुस्लिम लीग नून नॉमिनेट कंदी, पर उहो उर्दू ॻाल्हाईंदड़ अची वियो। हाणे गवर्नर सिंध लाइ बि कंहिं उर्दू ॻाल्हाईंदड़ जे नाले ते और वीचार हलंदड़ आहे, जेकॾहिं इशरतुल इबाद चेंज थिए थो। ओवरऑल सिंध ॾांहुं जेको मुस्लिम लीग नून जो रवैयो आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? पहिरीं ॻाल्हि त मुस्लिम लीग नवाज़ बुनियादी तौर ते पंजाब जी पार्टी आहे, इन खां न हू इनकार करे सघंदा न कंहिं ॿिए खे करणु घुरिजे। सही। सो ज़ाहिर आहे हुनजी कॉन्स्टिट्यूंसी पंजाब आहे ऐं वोट बि उतां था मिलनि। पाण में वेठा भला सिंधी माण्हू वोट ॾिना आहिनि छा नवाज़ लीग खे? असां वोट माना सिंधी माण्हू वोट कोन ॾिना, सिंधी माण्हू पीपुल्स पार्टी खे वोट ॾिना। पोइ पीपुल्स पार्टी खे 5 सालनि में जेके पगूं ॿधायूं से बि असां ॾिठियूं। बिल्कुलु ठीकु आहे, पर हलो ठीकु आहे, जेको कुझु नाले मात्र नुमाइंदगी बाबा तव्हांखे चवनि त बाबा सारो मोह पियो थिए, असां ख़ुशि त सदर सिंधी वेठो आहे। ठीकु आहे, सिंध जी ॿेड़ी ॿुॾी हुई, असां ख़ुशि स्पीकर सिंधी आहे। ठीकु आहे, सो इहे मूंखां जे ॿियो पासो पुछो त मां त चवां थो सिंध मां तव्हांजा सेनेटर बि वञी को रहमान मलिक पे थियो, हाणे बि एडवाइज़र हुनजो पुटु थियो आहे, कहिड़े मेरिटस माण्हू खे हिननि कयो आहे, केसर बंगाली चङो माण्हू उतां खे कढी छॾियो। बिल्कुलु। सो इहा मुंडियूं सिंधियुनि जूं विहारे ऐं सिंधियुनि जा टपड़ नीलाम कनि, इन खां चङो आहे त पोइ मुंडियूं बि सिंधियुनि जूं न हुजनि। गौस अली शाह मथे वञी वेहां, उहो असां सिंधियुनि खे हिन नज़ाबर मां कढियां, मूंखे त कोन थो लॻे, न को हुनजी एतिरी हले आहे, अहिड़ी डमी थी वञी वेहां जो ममनून थियनि डमी आहे। ठीकु आहे, तंहिंजे करे मां त चवंदो आहियां इहा ख़ुशफ़हमी बि न हुजे सिंधियुनि खे। इहो अफ़ीम जेको प्यारियो छॾनि बाबा ॾिसो वाह वाह सदर सिंधी अथव साईं, साईं वज़ीर आज़म ॾिसो तव्हांजो न, जुनेर साहिबु बि तव्हांजो, साईं अरबाब रहीम वज़ीर आला तव्हांजो, इन खां चङो आहे त न हुजनि। असांजे माण्हुनि खे इहो त हूंदो त बाबा असांजी हुकूमत कान्हे। सही। मूंखे ॿुधाए पीपुल्स पार्टी सॼे दौर में घणा सेक्रेटरी सिंधी हुआ? सिंध जे अंदरि घणा सेक्रेटरी सिंधी हुया सीनियर पोज़ीशन्स ते? मूंखे ॿुधायो तव्हांजे सिंध जे हाई कोर्ट में घणा जज सिंधी हुया? वफ़ाक़ी इदारा जेके वफ़ाक़ी इदारनि जा सरबराह घणा सिंधी आहे? उन्हनि जे बोर्डनि ते घणा सिंधी आहे? सिंध मां सेनेटर घणा सिंधी हुया जेके पीपुल्स पार्टी जे टिकेटुनि ते आया? बिल्कुलु। असां ख़ुशि त सदर साहिबु सिंधी आहे, सिंध जे हक़ में फ़ैसिला कड़ा पिया थिया। तंहिं करे मां कंहिं बि क़िस्म जे ग़लतफ़हमी में रहण वारो कोन आहियां। शुक्र आहे अलाह जो न हुजनि इहे जेके असांजा सेप्ता उतां उथी हलनि था इस्लामाबाद में, से जेके सिंधियुनि खे पगूं ॿधाइनि था, असां ॾिठियूं आहिनि। सो मूंखे हुन में कुझु बि कोन्हे। बाक़ी सिधी सही ॻाल्हि आहे, सिंध मां हुननि खे सीटूं बि असां कोन ॾिनियूं, वोट बि कोन ॾिनो। हू चई बाबा छो रखूं सिंधी? ठीकु आहे, हा, पर हिकिड़ो वफ़ाक़ आहे, सिंध हिकिड़ी वफ़ाक़ जी इंतिहाई इंपॉर्टेंट एको आहे, तव्हां हुनखे नज़रअंदाज़ करे नथा सघो। उसूली तौर ते हुननि खे ज़रूरु हाई प्रोफाइल पोज़ीशन्स में सिंधियुनि खे रखणु घुरिजे, उहा डिमांड असांजी पंहिंजा ते रहंदी। बिल्कुलु। बाक़ी हाणे मुस्लिम लीग सिंध जी क़यादत जे अंदरि कीअं फ़ैसिला थिया आहिनि उहो असांखे ख़बर कान्हे। पोइ या त एतिरो स्टैंड वठनि हा, हीअ ग़लति फ़ैसिला थिया हेतिरा, पोइ ममताज़ भुट्टो साहिबु करे छॾे न रिज़ाइन, छो नथो करे भला, वेठो छो आहे? गौस अली शाह कई, पर आख़िर में जॾहिं संदसि सदारत जी उमेदवारी जो मसइलो आयो तॾहिं वञी की सिंध जो इशू तरफ़ कोन कई। बिल्कुलु। करे हा प्रोटेस्ट बाबा, तव्हां छो विया 90 ते? तव्हां APDM जी ॻाल्हि कई हुई, ठीकु आहे, करे हा प्रोटेस्ट बाबा, मूंखे न रखो कंहिं सिंधीअ खे रखो, ईअं चई भला? 90 ते वञण ते त कंहिं मुस्लिम लीग जी जेके सभु एहतिजाज आहिनि इहे सिंध ऐं सिंधियुनि लाइ कोन्हनि ज़ाती, उहे ज़ाती पंहिंजा मां न थियुसि, फलाणो न थियो, फलाणो गवर्नर न थियो, फलाणो ईअं चवनि भला त तारा अहिड़े खे गवर्नर कयो, असां हिन में ख़ुशि हूंदासीं सिंधी हुजे। न, मां थियां, मां न थियुसि त माना सिंधी न थियो। सो इहे प्रॉब्लम हिन जा हेॾा नाहक। हिन खां अॻु में गौस अली शाह साहिब जे दौर में हथ सां इम्किम ठाहे ॾेई वियो, असांखे विसरी वियो आहे छा? हाणे गौस अली शाह साहिबु सदर अची असां पगूं ॿधूं आहे। ज़िया जे दौर में, ज़िया जे दौर में हिननि पालिया दहशतगर्द। बिल्कुलु। ही हिसाब ॾियनि हिस्ट्रीअ जो, वठनि माफ़ी सिंधी क़ौम खां, कनि तौबा, उहा बि न कंदासीं। सदर बि असां थियूं, गवर्नर बि असां थियूं, कहिड़े खाते में? पोइ ठीकु आहे, गवर्नर हुजे एमक्यू जे चिटियूं त हुजनि ॻाल्हियूं न। पर नसीर साहिबु, पाण जेका ॻाल्हि करियूं था त सिंध में ॾिसो, तव्हां हाणे पीपुल्स पार्टी जी ॻाल्हि कई त सदर सिंधी वेठो, स्पीकर सिंधी,
ऐं वफ़ाक़ी इदारनि में सूरत हाल छा हुई, सेक्रेटरी जेके हुआ केतिरा सिंधी हुआ, त ज़ाहिर आहे सिंधी माण्हू ॻोल्हा में हिन खां अल्टरनेट असांखे मिले। जॾहिं लोकल गवर्नमेंट वारो निज़ाम आयो त उन वक़्तु हिकिड़ी कोशिशि थी, कुझु दुनियूं गॾियूं, त मुस्लिम लीग नून जो जेको इहो रवैयो आहे त ठीकु आहे, सिंधी माण्हुनि हिननि चूंडुनि में उन्हनि खे वोट न ॾिना, पर इहे ई माण्हू आहिनि जेके गुज़िरियल चूंडुनि में या उनखां अॻु में उहे चूंडजी ईंदा रहिया आहिनि मुस्लिम लीग नून जी टिकट ते। त जेकॾहिं पीपुल्स पार्टी जे मुतबादिल का कुवत सिंध में पैदा थिए थी त उहो त सिंधी माण्हुनि जो भलो हूंदो। ऐं मुस्लिम लीग नून वटि एतिरी ताक़त आहे, अहिड़ा अॻवान त ज़रूरु आहिनि सिंध में जेके जेकॾहिं कोशिशि कनि सिंधी माण्हुनि जा भरजला थियनि त का असांखे मुतबादिल क़यादत मिली सघे थी न। ॾिसो, मां त हिन ॻाल्हि जो ख़्वाहिश आहियां, प्लूरलिटी आहे, कंहिं बि पार्टी जी हिकु छो हुजे, सिंध में भली 3-4 पार्टियूं अचनि। असां 40 साल हिकिड़ी पार्टीअ जे झोलीअ में पंहिंजा सभु वोट विझी पंहिंजे पेर ते कुहाड़ो आहियूं। हाणे उहा जॾहिं तॾहिं असांखे ब्लैकमेल थी करे, असां न ईंदासूं, फलाणा ईंदा, असां अची उहो ई नोड़ ॻीचे में विझंदासूं। पर जीअं त सिंधी आहियूं, तंहिंजे करे सिंधीअ जे हथ सां नोड़ पवंदो, इन ते महिरबानी करे रड़ न कजो, न त फलाणा अची नोड़ विझंदव। मां चवां थो सिंध में PTI खे बि अचणु घुरिजे, हाणे मुस्लिम लीग नवाज़ खे बि अचणु घुरिजे। सिंध का जागीर आहे छा हिकिड़ी पार्टीअ जी? असां को भला ज़र ख़रीद ग़ुलाम ऐं हारी आहियूं छा हिकिड़े वॾेरे जा? सिंध जे माण्हुनि जी सभ खां वॾी पावर्टी आहे ई आहे त हुन वटि पावर्टी ऑफ चॉइसिस आहे। सिंध में नेशनलिस्टनि खे अचणु घुरिजे, ठीकु आहे, हुननि जूं कमज़ोरियूं आहिनि, कुझु बि आहे, मसइला पंहिंजी आहे, पर सिंध में ऑप्शन्स हुजनि, सभु पार्टियूं सिंध में अचनि, बिल्कुलु ठीकु आहे। टेम्पररी मसइला थींदा, उहो असां सम्झूं था। पंजाब में या पख्तूनख्वा में तव्हां फ़र्क़ु छो था ॾिसो? ऑप्शन आहिनि, हुनखे ख़बर आहे मां डिलीवर न कंदुसि, मां ॿिए ॾींहुं घरु वेठो हूंदुसि। MP खे ताक़त आहे तक में न वञे, कमु न करे। हिते असां वारा साहब कसम खणनि था असेंबली में, 5 साल पोइ शिकिल बि नथा ॾिसूं, वरी जॾहिं असेंबली जो ईंदी का चूंड ताज़ियतुनि ते था लहनि, मोटी मुंहुं बि ॾिसण लाइ तयारु कोन्हनि पंहिंजे तक जो। चॉइसिस हुजनि न त ही मस्तियूं कनि वॾेरा असां सां। सिंध जे माण्हुनि खे स्ट्रेटेजिकली सोचणो पवंदो, बहसियत आम माण्हूअ जे, त ही सॼी ज़िंदगी हारपो कंदा हिकिड़े वॾेरे जो, या चॉइसिस लाइ स्पेसिस क्रिएट कंदा, ऐं उन्हनि सां इख़्तिलाफ़ बि रखी सघनि था। भला छा पंजाब जे अंदरि इख़्तिलाफ़ राय न आहे छा पार्टियुनि जो हिक ॿिए सां? जमहूरियत जो हुस्न इहो आहे। सो मां बिल्कुलु चवां थो, पर हा, सिंध जे ट्रम्प्स ते नवाज़ लीग खे सीटूं मिलनि, सिंध जा माण्हू रुगो सिंध जे ट्रम्प्स ते क्लियर हुजनि, पुछाणो उन ते कनि, वोट बि उन ते ॾियनि, रद्द बि उन ते कनि। हीअ अॻो हाज़िर साईं वोट ॾियूं था, फलाणो शहीद 30 साल अॻु वीचारो शहीद थी वियो, 20 साल अॻु शहीद थी वियो, पुठियां हुनजे नाले ते वतन तव्हांजी जेको सो टपड़ नीलाम कंदा, उन शहीदनि जे नाले असां वटि झोलियुनि में वोट ॾींदा। हा, उन्हनि खे वोट भले ॾियो, पीपुल्स पार्टीअ खे ई ॾियो, पर पोइ सिंध जे सवाल ते चिटा थी वोट ॾियो, ऐं उन सवाल ते पुछाणो करे वोट ॾियो। शहीदनि जे नाले ते वोट ॾेई रिली मथां विझी पोइ वरी कयूं था 5 साल मातम, साईं फलाणो बोतारी हीअं करियो, फलाणे बोतारे हीअं न कयो, पोइ असां बि हैसियत क़ौम जे असां वरी कहिड़ा पुछाणा कया आहिनि हुननि खां? असां बि त वोट झोल में ॾिना क़बरुनि जे नाले। हू चवंदा बाबा शहीदनि खे वोट न, वेठा त गड़ी ख़ुदा बख़्शियो वञी कयो बुख हड़ताल, हुते छॾाए न। सिंधी माण्हू बि त को अकुल जो फ़ैसिलो कनि न। सिंधी माण्हू जिन खे शहीदनि जे नाले वोट ॾियनि था, पोइ हुन खां पुछनि न त शहीदनि जे नाले ते वोट में छा था ॾियो? न, पर मुस्लिम लीग नून जेका मुल्क जी हिकिड़ी वॾी जमहूरी पार्टी पाण चऊं था, वॾियुनि पार्टियुनि में पाकिस्तान पीपुल्स पार्टी, हाणे तहरीक इंसाफ़ वरी हिकिड़ी उभरी आई आहे, जेकॾहिं वफ़ाक़ी सतह ते असां ॾिसूं था त मुस्लिम लीग नून पारां ईअं सिंधी माण्हुनि खे पीपुल्स पार्टी जे रहम करम ते छॾे ॾियणु छा वॾवारी कोन्हे सिंधी माण्हुनि जी? पीपुल्स पार्टी, नवाज़ लीग, PTI, इन सभिनी इहो अज़्यूम करे छॾियो आहे त सिंध आहे पीपुल्स पार्टी जी मिल्कियत। असां बि मैसेज इहो था ॾियूं, हू बि अज़्यूम इहो ई था कनि। हुननि जो इंट्रस्ट आहे, ॾिसो सिंपल इक्वेशन आहे न, हुकूमत ठाहिणी आहे न, हू इक़्तिदार जूं पार्टियूं आहिनि, ठीकु आहे, हू कंहिं इनकलाब लाइ या सिंध जी तक़दीर संभालण लाइ पार्टियूं कोन्हनि, सम्झणु घुरिजे। नवाज़ लीग जेकर सिंध में सियासत कंदी, वोट लाइ कंदी, PTI बि कंदी, वोट लाइ कंदी, पीपुल्स पार्टी बि वोट लाइ थी करे। हुननि खे ख़बर आहे नवाज़ लीग खे त असांजो वञी सिंध में भित सां मथो हणूं, वोट बि चरिया सिंधी ॾियण लाइ न ॾियनि, हेॾां पको ॿधो वोट हिकिड़ो पंजाब खटूं मुल्क असांजे झोलीअ में। हींअर पुछी इलेक्शन में छा थियो? हू त सिंपल अलजबरा खे ॾिसनि था ऐं रियलिस्टिक थी फ़ैसिलो कनि था। बाक़ी हुननि जो तालुक सिंध जा अज़ाब सिंधी जे करे ॿिया नथा छॾायूं त नवाज़ शरीफ़ खे कड़ो लाचार पिया जो मॉडल टाउन मां अची असांजा मसइला हल कंदो। बिल्कुलु हिकिड़ी जेन्युइन स्ट्रिक्ट थी ॻाल्हि था करियो, हर को पंहिंजी क़बर छॾाईंदो न। सो मां इहो थो सम्झां त हू ॾोहारी हुजनि न हुजनि, जिन खे वोट ॾिनासीं उन्हनि असां जेके चङायूं कयूं, मां त उन ॻाल्हि ते बीठो आहियां न। उन्हनि जिन खे ॾिनासीं तिन छा कयो जो असां हुननि खे मयारूं ॾियूं? बाबा मुशरफ जे दौर में असां मयारूं ॾिनियूं त बाबा फलाणो ज़ुल्म कनि, मुशरफ अण चूंडियल हो, अरबाब रहीम बि थापियल हो, उन्हनि खे इहो ई करिणो। तव्हां चूंडियल सॻोरा हुया न माण्हुनि जा,
तव्हां भला छा कयो 5 सालनि में? का हिकिड़ी पोस्ट ईमानदारी सां भरियो था? ही कराची में जेको अंधेर आहे, हाणे त ख़बरूं पवनि न त 10,000 पुलिस वारा सिफारिशी भर्ती थियल आहिनि, कंहिंजे दौर में थिया की तव्हां हिकिड़ी दौर, हाणे तव्हां रुगो इम्किन ते रोज़ ॾींदो छा ही उन वक़्तु उन्हनि जा सगा भाउर थिया कोन वेठा हुया? हाणे चवंदा था फलाणा क्रिमिनल हेतिरा पेरोल ते छॾिया विया, कंहिं छॾिया? जी फलाणा हेतिरा कातिल घुमनि पिया, उन ते हुकूमत हथु न विधो, कंहिंजी हुकूमत हुई? सो ही ज़िम्मेवार आहिनि जेको कुझु सिंध में थिए थो। सिर्फ़ु नवाज़ अली खे ठीकु आहे वफ़ाक़ी हुकूमत आहे, हिकिड़े पासे असां चऊं था का मुदाख़लत न कयो सूबे में, सूबे खे ख़ुदि मुख़्तियारी ॾियो, 18 तरमीम मां तव्हां केरु थींदा आहियो सिंध जे मामले में ॻाल्हाइण वारा? IG नथा बदिलाए सघो, असां इहो था चऊं न, बिल्कुलु तव्हां केरु थींदा आहियो, असां रखंदासीं। पोइ जॾहिं डिलीवर न करे सिंध जी हुकूमत, पोइ चऊं था बाबा वफ़ाक़, पोइ नवाज़ लीग, पोइ सिंध जे साम्हूं छा ॾींदा आहियो, कहिड़ो मुंहुं ॾींदा आहियो, जवाबु छो नथा ॾियनि? उहे छो ॾियनि? कंहिं महिल छा जवाबु ॾियनि? अच्छा नसीर साहब, हाणे 5 साल पाण अॻे बि ॾिठा पीपुल्स पार्टी जा, वरी सिंध में हुकूमत पीपुल्स पार्टी आहे, 5 साल उहे हींअर जा 100 ॾींहं भेट करियूं, कुझु बहितरी ॾांहुं वञे पई पीपुल्स पार्टी? सिर्फ़ु हिकिड़ो फ़र्क़ु पइजी वियो आहे, उहो हिननि जी ख़्वाहिश ते कोन्ह थियो आहे। MQM सां मामला तइ न थी सघिया। सही, ठीकु आहे। जे MQM सां थियणा मामला तइ त तव्हां साॻिया मकानी निज़ाम बि ॾिसो आहे, साॻियूं मफ़ामतूं बि हुजनि हा। इहो ई रहमान मलिक साहिबु 90 ते रोज़ चाहियूं पिया, ठीकु आहे, ऐं असां जी असां जुठ उहा ई जारी हुजे हा जेका अॻु में हुई। सो हाणे जेकर तव्हांखे निस्बतन नज़र आहे त चङो मकानी निज़ाम आयो आहे, कराची में था थोरो घणो चवनि था त असां ऑपरेशन कंदासीं, थोरो बाज़ारि वतन था, तकरीरूं कंदा, प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदा, उनजो वॾो सबबु इहो आहे हिननि आख़िरी ॾींहं ताईं फेरा पे कटिया, मिंथूं पे कनि ते शामिलु थियो। ईअं न आहे त को ही एतिरा चङा थी पिया, हिननि खे अहसासु थियो त असां सिंध सां नाहक कयो आहे, हाणे ॿिली आहे ग़लती न वरिजाइनि। ही त आख़िरी ॾींहं ताईं हिननि माण्हू पे मोकिलिया, LG पे विया, हिननि जा वफ़द पे वियो, मिनिस्ट्रियूं 6 हिकिड़े खे ॾेई वियारियूं वेठा ते रखो, इहो फलाणा आहिनि, उहे ईंदा उन्हनि खे ॾींदासीं। ही त अॼु बात आहे न, हू नथा पिया अचनि, बिल्कुलु, छो त मथां खां सूरतहाल बदिलजी वई आहे। पोइ ज़ाहिरात जॾहिं उन्हनि सां बि हाणे इहो आहे त कुतो बि खाइनि कुख बि न भरी, ठीकु आहे, जिन सां 5 साल निभाया हिननि सिंध जो बेड़ो ॿोड़ियो से हाणे सदारती चूंड बि होॾां वेठा, बिल्कुलु, ठीकु आहे। सो सिंध में चङाई तव्हांखे किथां नज़र अचे बाबा, चङाई जा उहिञाण हूंदा न। कराची में ऑपरेशन तव्हांखे को जेन्युइन ऑपरेशन लॻे थो, ही रोज़ 30-32 वीचारा घटिनि मां जले खंबियो, को हिकिड़ो वॾो प्रोमिनेंट माण्हू ॿुधो अथव चइजे त फलाणो 20 खून, कराची में 1000 खून थो थिए, माण्हू खे ख़बर न आहे छा केरु था कनि, विझनि न कंहिं में कोन विझंदा, ठीकु आहे। ॿधो ग़लति हूंदा, छॾियो ग़लति अथनि, का त हिकिड़ी शइ ग़लति थी आहे न, बिल्कुलु, ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ वज़ीर आला साहिब जे पंहिंजे ज़िले मां 15-20 माण्हू खॼिया पिया आहिनि, उते नथो ऑपरेशन कराए। सॼी सिंध जी ॿहिराड़ी 6 बजे खां पोइ निकिरण जहिड़ी कान्हे। तव्हां लाड़काने में वञी ॾेखारियो, घुमी त ॾेखारियो शाम जो, बिल्कुलु, ख़ैरपुर में घुमी ॾेखारे, केरु कामली शाह साहिब पाण बिना स्क्वाड जे घुमे ज़रा ख़ैरपुर में शाम जो निकिरे, 2 ताईं वञी असां ॾिसूं। सो असुल ॻाल्हि आहे, माण्हुनि खे अमन अमान खपे, माण्हुनि खे जान जो तहफ़ुज़ खपे, माण्हुनि खे सुठी कानून साज़ी खपे। सभिनी TMAs में ओवर स्टाफिंग करे छॾी अथनि, बंगियुनि खे ॿुआरे जा पैसा ख़रीदण जा पैसा न छॾिया अथनि, शहर गंदगीअ जा ढेर थी विया आहिनि। तव्हां गेलानी घटि में घटि मुल्तान जी शिकिल त ठाही आहे, तव्हां मुल्तान त वञी ॾिसो, ऐं लाड़काने जी शिकिल त केरु ॾिसे। 4हों वज़ीर आज़म जेकर उतां थियो हुजे, ऐं लाड़कानो तव्हांखे लॻे थो त कोई 16वीं सदीअ जो मोहन जो दड़ो अञा मूंखे चङो लॻंदो आहे वञण सां। गिलानी वरी बि मुल्तान जी का शिकिल ठाही आहे, ख़ैरपुर जी शिकिल वञी ॾिसो, बिल्कुलु, 4हों वज़ीर आला साहिबु वेठो आहे त या सिंध जा शहर ठहनि हा, को सिंध जूं ॿहिराणियूं ठहनि हा, को अमन अमान थिए हा, का इन्वेस्टमेंट थिए हा, का मेरिट ते नौकिरी मिले हा, को मेरिट ते प्रोमोशन थिए हा, कयो छा अथनि जो असां चऊं त 100 ॾींहंनि में चङाई थी आहे। सिंध जो हाल अहिड़ो ई बदतर आहे। उहे सभु शयूं जेके 5 साल कया आहिनि हाणे बि हलनि पियूं। कराची में ठाह न थियो आहे, तंहिंजे करे सुभाणे ठाह थिए पोइ तव्हां ॾिसो ई किथे था बीहनि, इहे निज़ाम सभु वापसि थी वेंदा। सो मूंखे सची ॻाल्हि आहे हिननि जे ऐं इहो छो आहे, इहो इन करे आहे, सिंधी माण्हू, मां, तव्हां, असां सभु, असां पुछाणो नथा करे, असां मातमी क़ौम थी विया आहियूं। असां प्लेट में रखी ॾियूं था वोट, पुछाणो असां कयो आहे माफ़, वोट ॾेई पोइ ॿिए ॾींहं खां पिटको शुरू थो थिए असांजो। सिंधी माण्हू पुछाणो नथा करनि ते ॻाल्हायूं था नसीर साहिबु, टाइम थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते, असां गॾु जो ब्रेक तां वापसि अची असां पंहिंजे मौजूदु महिमान खां इहो पुछण जी कोशिशि ज़रूरु कंदासूं त गुज़िरियल इलेक्शन्स खां अॻु में सिंधी माण्हुनि में हिकिड़ी उमेदु ज़रूरु पैदा थी हुई ऐं उन्हनि मौक़ो ॾियणु चाहियो पिए कि मुतबादिल कुवत खे, उहा कुवत हिन टाइम ते केॾांहुं वई हली ऐं सिंधी माण्हुनि खे ईअं पीपुल्स पार्टी जे हवाले करणु या हिकिड़ी धुर जे रहम करम ते छॾणु, उनजे पोयां कहिड़ा हथ आहिनि, उन ते ॻाल्हाईंदासूं। अचूं था न ॾिसे खां
नसीर साहब, गुज़िरियल दौर में लोकल गवर्नमेंट वारो जेको निज़ाम आयो उन ते उन खां पोइ जेका कावड़ पैदा थी सिंधी माण्हुनि में, ॿियूं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु जेके बि सिंधी ॻाल्हाईंदड़ धुरियूं हुयूं उहे गॾु थी वियूं, हिकिड़ी उमेद पैदा थी, आस पैदा थी, हैदराबाद में एॾो वॾो जलसो थियो ऐं लॻो ईअं पियो त शायदि हिन वक़्तु का तब्दीली सिंध में ईंदी। हाणे इल्ज़ाम आहिनि, उन जेका सबूत कोन्हे, पर चयो इहो पियो वञे त उन जेका सॼी मुहिम हली, जेका सॼी तहरीक हली, उनजी जिन क़यादत पे कई, उन्हनि माण्हुनि मथे ई मथे के पंहिंजा मामला तइ कया, कुझु कंहिं पैसा वरिता, के कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं ऐं आख़िर में पंहिंजी उन तहरीक खे उते ई छॾे, न इलेक्शन मुहिम में निकिता, न पंहिंजा के उम्मीदवार उन्हनि बीहारिया के अहिड़ा जेके मुक़ाबिलो करे सघनि ऐं पीपल्स पार्टी खे ईअं वाकओवर ॾेई छॾियो त सिंधी माण्हू आख़िर वञनि केॾांहुं? हुननि वटि मुतबादिल आहे कहिड़ो? कंहिं ते एतबार कनि था त उहे ईअं पुठी में छुरो हणी ऐं उन्हनि खे वरी बेयारो मददगार छॾे हलिया था वञनि। साफ़ लफ़्ज़नि में चऊं था, पीर पागारी ऐं फंक्शनल मुस्लिम लीग सिंधियुनि सां बदतरीन मज़ाक़ कयो ऐं हू जंहिं तबिके जा माण्हू हुननि खे इहो ई करिणो आहे। सिंध जा नेशनलिस्ट बि उन ट्रैप में आया। असां तमामु जज़्बाती थी जॾहिं ॾिठो पिए त ॿियो को वार नथो करे, 5-6 लख माण्हू कढिया अथनि, डेस्परेट हुआसीं न। बिल्कुलु। हाणे ही का सिंध खे क़यादत ॾींदा, ही को सिंध जे हिननि इशूज़ ते अॻियां लीडरशिप थी बीहंदा, सिंध जी क़यामत त कोन छॾाइण आयो, असांखे बि सुझो पिए। पर असां पिए चयो त सिंध जे अंदरि जेको ऑप्शन्स ऐं चॉइसिस वारी ॻाल्हि मां कंदो आहियां त मूं पिए चयो ठीकु आहे, अंधो मंडो सिंध में हिकिड़ो ऑप्शन उभिरे पियो। बिल्कुलु। पीर पागारे ऐं फंक्शन लीग सिंधियुनि सां वेसा घाती कई, बिल्कुलु इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते अचणु घुरिजे ऐं बिना रख रखाव जे चवणु घुरिजे। ठीकु आहे, पुठीअ में छुरो आहिनि सिंधियुनि खे, वेठा आहिनि, पंहिंजो दुकानु हलेनि पियो। बिल्कुलु। सिंध वड़ी जा वड़ी नेशनलिस्ट पार्टीज़ बि मां सम्झां थो त जेकॾहिं पंहिंजो घर ठीकु हुजे न, कंहिं तरह ॾुखिया सुखिया हिक ॿिए सां हलण जी सघ रखनि हा, थोरियूं अनाऊं कुर्बान करे सघनि हा, त शायदि कुझु न कुझु हिसो ठहनि हा ऐं सिंध जी कुझु न कुझु नुमाइंदगी असेंबली में असांखे नज़र अचे हा, सिंध जो हिकिड़ो आम माण्हूअ जो वॉइस वञे हा। बिल्कुलु। ॿिए नंबर ते आउं ब्लेम कंदुसि उन्हनि खे, उन्हनि जूं चङायूं वठायूं पंहिंजी जाइ ते छो न थियूं, हिकिड़ो वॾो तजियो आहे, पर बहरहाल उहे ज़िम्मेवार त आहिनि न सियासी कुवत तौरु। ठीकु आहे, टियों पासो इहो था ॾिसूं, ठीकु आहे, मां हिकिड़ो वोटर आहियां, मूं वटि चॉइस कान्हे, पागारो साहिब मूं वात कढी वियो, क़ौम परस्तनि जो को असांखे चार्म नथो नज़र अचे, हाणे मूं वटि ॾेई वेठी, हलो ठीकु आहे, पीपल्स पार्टी आहे, मां हुनखे वोट थो ॾियां, मां चवंदो ठीकु आहे पीपल्स पार्टी खे वोट ॾियो, पर ग़ैर मशरूत न ॾियो, बिना पुछाणे न ॾियो, क़बरुनि जे नाले ते न ॾियो, शहीदनि जे नाले ते न ॾियो। उन लाइ असां ॾेई चुकासीं, हुननि जा वॾा अहसान हूंदा सिंध ते, मां हुननि जो एतिराम थो कयां, इख़्तिलाफ़ बि करियां थो, हुननि कई शयूं सिंध जे ख़िलाफ़ बि कयूं, बिल्कुलु। ईअं न आहे, हिस्ट्री जो अकाउंट ठीकु हुजणु घुरिजे, पर बहरहाल मां चवंदो जंहिं तरह हुननि जानियूं ॾिनियूं आहिनि, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। पर उन्हनि जे सदके तव्हां हिकिड़ो वोट ॾिनो, 2 वोट ॾिना, थी वियो न, कर्ज़ु लथो, इहो ई कर्ज़ु लाइबो आहे। हाणे हुननि जे नाले ते वोट वठंदड़ त थोरो कर्ज़ु लाहिनि न, भला शहीदनि जे रत जो कर्ज़ु रुगो वोटर लाहींदा छा, उनजे नाले ते वोट वठंदड़नि ते बि त हिकिड़ो कर्ज़ु आहे न। जॾहिं उहो वोट वठी कर्ज़ु नथा लाहिनि त असां पाबंद न आहियूं त उन्हनि खे वोट ॾियूं शहीदनि जे नाले ते। मां इहो त चवां त पागारे ऐं क़ौम परस्तनि छा न कयो, छा कयो, इन ते बहस अलॻि करे सघिजे थो, पर मां इहो त चवां त पीपल्स पार्टीअ खे जेकर वोट ई ॾियणो आहे भली ॾियो, मूंखे उन सां इख़्तिलाफ़ न आहे त वोट कंहिंखे ॾींदो, मां त उम्मीदवार कोन आहियां, मूंखे त असेंबली में कोन्हे अचिणो, मुंहिंजो मसइलो न आहे। मां चवां थो त पुछाणे सां ॾियूं, रुगो एतिरो करियूं, सुवाल जवाबु करे पोइ ॾियूं। त नसीर साहिब, हिन चूंडुनि में तव्हां सम्झो था त मज़ारुनि खे ऐं शहीदनि खे वोट मिलिया आहिनि, जेको चूंडुनि वारो कल्चर ई चेंज कोन्हे तव्हांखे नज़र आयो? ॾिसो, मां सम्झां थो मार्जिनल फ़र्क़ु ज़रूरु पियो आहे, पर अञा बि सेंटीमेंट ते वोट वियो आहे। भला परफॉर्मेंस ते वञे हा त हिननि जी परफॉर्मेंस हुई छा, चंद माण्हुनि खे छॾे करे जेके निस्बतनि चङा आहिनि, जिन जी लोकल लेवल ते का हुननि डिलीवर बि कयो, थोरा साफ़ सुथरा बि आहिनि, थोरा ई माण्हू पर आहिनि, पर बाक़ी ॿी हिकिड़ी वॾी अक्सरियत आहे जंहिंखे जेकर परफॉर्मेंस ते खटनि त असांखे हुनजो को बि चांस नथो लॻे, हुनजी परफॉर्मेंस बिरादरीज़म पैसे जो जेको घणो कंहिं कयो आहे। ॾिसो, जेकर पीपल्स पार्टी सियासी ताक़त आहे त पोइ बिरादरी इज़म जेकर आयो आहे त माना सभ खां वॾी नाअहली त पोइ पीपल्स पार्टीअ जी आहे न। तव्हां उहो पॉलिटिकल कल्चर, मेरिट बेस्ड कल्चर, सर्विस डिलीवरी जे बेसिस ते, परफॉर्मेंस जे बेसिस ते तव्हां वोट वठण ई न विया, छो त तव्हांजी परफॉर्मेंस हुई कान, पोइ तव्हां पनाह वरिती बिरादरी में, तव्हां मुशर्रफ जे सभिनी साथियुनि खे घर वञी मिनथूं करे मल्हायो। बेनज़ीर जे दौर में वॾेरा पंध कंदा बीबीअ जे घर जा त असांखे शामिल कर, हींअर हितां पंध पे थियासीं, अराह खे मुंहिंजो शामिल थियो। ठीकु आहे, शिराज़नि जे बि पेरनि ते पटको पियो आहे,
चांडे जे पेरनि ते पटको पियो आहे, महरनि खे बि ॿाहूं ॿधियूं बीठा आहियूं। इन्हनि जो को सिंध सां को कारवां वारो छा, को पीपुल्स पार्टी खे कॾहिं इन्हनि चङाई ॾिनी छा, का हिननि भुटे जे मदार में को वञी ॾीओ ॿारियो हो छा, इन्हनि जी कहिड़ी चङाई सिंध सां? सिर्फ़ु इन्हनि जी बिरादरी जो वोट आहे, असांजी अहलियत कान्हे ऐं असां वटि बिरादरी कान्हे, वारो कयो इन्हनि जी बिरादरी आहे हिननि खे शामिल। उहो ई आहे न, माना असांजो बुनियादी कल्चर चेंज थी वियो न। त मां चवां थो त इन जो सभ खां वॾी ॾोहारी पीपुल्स पार्टी आहे। ॾिसो, पीपुल्स पार्टीअ खे सिंधी माण्हुनि गैर मशरूत वोट ॾिनो आहे, गैर मशरूत मुहबत ॾिनी आहे, पुछाणो ताईं बि नथा कनि। हाणे सिंध खे हिकिड़ो जेन्युइन मेरिट बेस्ड जेन्युइन पॉलिटिकल कल्चर केरु ॾींदो? असां ई तव्हां त रुॻो ॻाल्हियूं करे सघूं, असां त लीडर पॉलिटिक्स जो त मुतबादिल पॉलिटिक्स आहे, इहा ॻाल्हि सम्झी छॾियो। न को मीडिया मुतबादिल आहे, न को NGOs मुतबादिल, केर बि मुतबादिल कोन्हे। पॉलिटिक्स जो मुतबादिल सिर्फ़ु पॉलिटिक्स आहे। सो पीपुल्स पार्टीअ खे अञा बि ही मौक़ो मिलियो पियो आहे। हाणे बि 3-4 महीना गुज़रिया आहिनि, अञा अॻियां सफ़र पियो अथनि। बिल्कुलु। ऐं हाणे सम्झणु घुरिजे त सिंध हुननि जी आख़िरी पनाहगाह वञी बची आहे। हाणे त अखियूं खोले, अञा सिंध खां छा था ई चाहिनि, सिंध ॿियो छा ॾिए? मां सम्झां थो त पीपुल्स पार्टी मुसलसिल सिंध सां वेसाघाती कई आहे। मां पॉलिटिकल कल्चर जे कंटेक्स्ट में हाणे ॻाल्हि थो कयां। सिंध खे जेको ॻिचीअ में ही ट्राइबलिज़म आहे, मफ़ामतुनि जे नाले ते ही सभु जेके क़तल थियनि था कारोकारियुनि जा, ही माण्हू था खजनि, ही अॻवाऊं थियूं थियनि, ही धाड़ा था लॻनि, माण्हू खे ख़बर न आहे केरु थो करे। बिल्कुलु। को न को मफ़ामत में वेठो आहे, को न को सिरे जो साईं आहे हुते जंहिंजो मथे ते हथु आहे। माण्हू त निंधण कोन, सिंधी माण्हू त पीपुल्स पार्टीअ लाइ बाहि जी काठी आयो ॿरंदो, केॾांहुं वेंदो, इहो फिरीगिरी असांजे मुंहं में ईंदो। ठीकु आहे न? बिल्कुलु। सो पीपुल्स पार्टीअ ते रेस्पॉन्सिबिलिटी आहे। हा, बहरहाल कलेक्टिवली असां ते त नेशन बि रेस्पॉन्सिबिलिटी आहे। पीपुल्स पार्टी फ्रॉड करे असां अखियूं बूटे वेठा हुजूं, सुवाल ई न कयूं, पुछूं बि न, फलाणे कयोसीं, हाणे फलाणो हलियो, पोइ छा कयूं था, वारो कर पीपुल्स पार्टी खे वोट ॾिए। पुछाणे जो मुतबादिल को बि कोन्हे, पार्टियुनि जा मुतबादिल मिली वेंदा। तव्हां पुछाणो बंदि करे पार्टी कहिड़ी बि विहारियो, सिंध ठीकु कान थींदी। मुंहिंजो त इहो नेशनलिस्ट विहारियो, पुछाणो बंदि कयो, पीपुल्स पार्टी जहिड़ा थी वेंदा। मूंखे विहारियो, पुछाणो बंदि कयो, मां अहिड़ो थी वञा, तव्हांखे विहारियो, पुछाणो बंदि कयो, तव्हां। इहो इंसानी फितरत आहे, को पैगंबर कोन आहिनि ही सभु। सो सिंध जो माण्हू रुॻो सवाल जवाब करणु शुरू करे, चए बाबा वोट तव्हांजो, पर ही 3 सुवालनि जो जवाबु ॾे, हर 3 महीने 6 महीने ॻिची मां हथु विझे। उहो जेसि ताईं न थींदो, तेसि ताईं ईंदड़ 100 सालनि ताईं पॉलिटिकल कल्चर बि ठीकु न थी सघंदो। पीपुल्स पार्टी जा अॻवान त इहो था चवनि त असां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको शुरू कयो, बेनज़ीर बस्ती प्रोग्राम शुरू कयो, ग़रीब हरियाणियुनि में ज़मीनूं विरायूं। वॾी ॻाल्हि त 2010-2011 वारा जेके तमामु वॾा डिज़ास्टर आया, ॿोॾ ऐं बरसातुनि जे शिकिल में, उन में असां परगोड़ लथी सिंधी माण्हुनि जी। ऐं उन वक़्तु अहिड़ो कंहिं बि माज़ी में अहिड़ो मिसाल नथो मिले जीअं पीपुल्स पार्टी हिन भेरे इन्हनि ॿिन्ही जेके कुदरती आफ़तुनि दौरान सिंधी माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। इन करे इन जे बुनियाद ते सिंधी माण्हू उन्हनि खे वोट ॾिनो आहे। 2010 में जेकर इंटरनेशनल एड न अचे ऐं UN विच ते न पए, हा पीपुल्स पार्टी जो वस कोन हो, असां ॾिठी पीपुल्स पार्टी परफॉर्मेंस तरह। ठीकु आहे। 2011 में महीनो गुज़री वियो, माण्हू लाड़ में तबाह थी विया, तंहिंखां पोइ हिननि वञी इंटरनेशनल अपील कई, तेसिताईं माण्हू तबाह थी चुका। अटे जी बोरियुनि ताईं त खपायूं अथनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट में ही जेके ग़रीब 60-60 सालनि जूं औरतूं रोज़ कतार में पुलिस वारनि जूं लठियूं ऐं चंबा थियूं खाइनि, जंहिं तज़लील मां थियूं गुज़रनि, 1000 रुपए जे करे, जंहिंजी मार्केट वैल्यू 300 रुपया बि न बची आहे। डेवलपमेंट ते को इन्वेस्टमेंट न कई, ख़ैरातूं ॾिबियूं। हाणे इहा आहे अचीवमेंट जंहिंखे असां ॻायूं था, त असां माण्हुनि खे ज़कातूं ऐं ख़ैरातूं ॾियूं। ॿुधायो सॼी सिंध में हिकिड़ी इंडस्ट्री, ॿुधायो सॼी सिंध में तव्हां धाड़ा फुरूं बंदि करायूं, घणियूं नौकरियूं मेरिट ते, ही जेके वॾेरनि जे ॿारनि में तव्हां रेवड़नि वांगुरु विरायूं, इहे नौकरियूं न आहिनि। ठीकु आहे। ऐं रुॻो सरकारी नौकरी आहे, ग़ुलामी न करायो सिंधियुनि खां। सिंधियुनि खे को तव्हां वाइब्रेंट प्राइवेट सेक्टर ॾिनो आहे, तव्हां खां वॾी इन्वेस्टमेंट कराई आहे सिंध जे ॿाहिराड़नि में, कड़ियूं वॾियूं के वॾा तव्हां रोड शाहकार ठाराए छॾिया। अञा ताईं नेशनल हाईवे तव्हां वञो सॼी सिंध में, पोइ पंजाब में दाख़िल थियो, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। लिंक रोडनि जो तव्हां हाल वञी ॾिसो, सिंध जे शहर कंहिंजी का घिटी अड़ी न आहे जंहिं ते माण्हू सुख सां साइकिल हलाए सघे। कारूं त थियूं परे जी ॻाल्हि, को रोड चङो न आहे ढंग जो जंहिं ते तव्हां 60 जी स्पीड खां मथे गाॾी हलाए सघो 10 मिंटनि ताईं। मूंखे डेवलपमेंट में सीरियसनेस ॾेखारियो, मूंखे इन्वेस्टमेंट में सीरियसनेस ॾेखारियो, मूंखे ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट में इन्वेस्टमेंट ॾेखारियो, मिलीनियम डेवलपमेंट गोल्स जा तव्हां टारगेट खणी उन ते मूंखे सिंध जी परफॉर्मेंस ॾेखारियो। बाक़ी ख़ैरातूं विरायोसीं, पैसा ॾिनासीं, माण्हुनि खे लठियूं हणी, ॼुंडनि मां औरतुनि ग़रीबुनि खे घेलराए 1000 रुपया ॾेई, इन ते जेकर हिनखे फ़ख़ुरु करणो आहे, अलाह मालिक आहे कान वई। पंजाब में शहबाज शरीफ़ बि कयो, गिलानी जो ज़िक्र बि तव्हां कयो। पंजाब त यूरोप जो ॾेख थो ॾे असांखे। पंजाब ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे।
पंजाब जो तव्हां तहलके जो हेडक्वार्टर वञी ॾिसो, सिंध जे ज़िले हेडक्वार्टरनि खां 100 भेरा भलो आहे। ख़राबियूं उते बि आहिनि, मां नथो चाहियां पंजाब में सोन पियो विराइजे, करप्शन आहे, फलाण मसइला आहिनि, क्राइम आहे, पर जेकर सिंध सां भेट करियो त लिटरली ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। तव्हां रुगो ॿ ॾींहं पंजाब में जिन माण्हुनि अंदरि हली ॾिठो हुजे, पंजाब जो लॉ एंड ऑर्डर, सॼी राति वेठा घुमो, तव्हांखे को प्रॉब्लम, रोड रस्ता इन्वेस्टमेंट, सॼे रोडनि जे पासे डेवलपमेंट जा कॉरिडोर्स आहिनि, तव्हांखे हेॾी डेवलपमेंट थी नज़र अचे। एजुकेशन जी क्वालिटी ॾिसो, ईअं हज़ारनि जी तइदाद में टीचर स्कूल न वञनि पंजाब में मुमकिन आहे? सरकारी स्कूल पंहिंजी जाइ ते जेके दानिश स्कूल प्राइवेट सेक्टर खां इन्वेस्टमेंट कराई अथनि, उन जा स्कूल हलनि पिया, इंटरनेशनल एड खे ठीक तरह से यूज़ कनि था। ब्यूरोक्रेसी जो स्टैंडर्ड वञी पंजाब में ॾिसो, टॉप क्लास जा ज़हीन ऐं चौबंद ऐं चाक चौबंद माण्हू हिननि ज़िलनि ते लॻाया आहिनि, अहम पोज़ीशन ते विया आहिनि, मेरिटियस माण्हू विया आहिनि, रोज़ पुछाणो आहे सीएम हिमसेल्फ पुछा, हिते फलाणो फलाणे जो भाइटियो आहे, फलाणो फलाणे जो भाइटियो आहे, हुन हवेलीअ मां उथी आयो आहे, हिनखे शोल्डर प्रमोशन ॾियो, नॉन कैडर ऑफिसर प्रमोशन सुप्रीम कोर्ट कढी छॾिया, ही वरी बहाल कंदा वतन। तव्हां बिना मेरिट जे सोसाइटी खे सर्विस कीअं ॾींदो? केसिताईं इहो माण्हुनि खे तव्हां ख़ैरातुनि ऐं ज़कातुनि जे 100 ऐं 1000 रुपए ते लठियूं हणी सोसाइटी खे थोरो कंदो? केसिताईं इहे पिंधराईंदो माण्हुनि खां? हिननि त सिंध जी इज़त नफ़्स नीलाम कराए छॾी आहे। नसीर साहब, वॾी महिरबानी, तव्हांजी प्रोग्राम जो टाइम ख़तमु थियो। नाज़रीन, नसीर साहब जो चवणु इहो ई हुयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंधी माण्हुनि जी भलाई लाइ के क़दम खणण जे बदिरां उन्हनि खे ख़ैरात ते हिरायो आहे, उन्हनि जी इज़त नफ़्स मजरूह कई आहे। उमेदु इहा था करियूं त हीअ जेके 5 साल वरी उन्हनि खे मौक़ो मिलियो आहे, उन में ज़रूरु उहे सिंध जे भले लाइ, सिंधी माण्हुनि जे भले लाइ के अहिड़ा क़दम खणंदा जिन सां को मुस्तक़िल इन्हनि मसइलनि जो हल निकिरी सघे। सुभाणे ताईं अता राजड़ ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां अता राजड़। हाणे असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में बि हुकूमत जे 100 ॾींहंनि वारी जेका कारकर्दगी आहे उन ते ॻाल्हाईंदासूं। कल्ह असां ज़िक्र कयो सिर्फ़ु वफ़ाक़ी हुकूमत जो, पर अॼु असां सिंध हुकूमत जी जेका कारकर्दगी रही आहे 100 ॾींहंनि दौरान, उन ते बि कोशिशि कंदासूं त रोशनी विझी सघूं। ऐं इन हवाले सां मूंखे जॉइन कयो आहे जनाब नसीर मेमन साहब, जेके नाले वारा कालम निगार ऐं तज़िये निगार आहिनि। नसीम साहब, तव्हांखे भलीकार चवां थो। सभिनी खां पहिरीं नसीर साहब, वफ़ाक़ी हुकूमत जी 100 ॾींहंनि जी कारकर्दगी उन हवाले सां ॻाल्हाईंदासूं। हिकिड़ो मशहूरु चवणी आहे त गिदड़ी जी 100 सालनि जी जेका ज़िंदगी आहे, उन खां शींहं जी हिकु ॾींहं जी ज़िंदगी वधीक बहितरु हूंदी आहे। हीअ शींहं ते चढ़ी आया आहिनि, 100 साल त कोन्हे, 100 ॾींहंनि जी कारकर्दगी आहे। उनखे जेकॾहिं तव्हांखे असां गुज़ारिश करियूं त मुख़्तसिर लफ़्ज़नि में तव्हां रोशनी विझो त इहा कारकर्दगी तव्हां कीअं ॾिठी? अता पहिरीं ॻाल्हि त जंहिं क़िस्म जो पाकिस्तान मुल्क आहे ऐं जिन हालतुनि में हिते हुकूमतूं ठहनि थियूं, 100 ॾींहं त सची ॻाल्हि आहे त को अरसो ई कोन्हे को। 100 ॾींहंनि में बलोचिस्तान सूबे जी कैबिनेट कोन थी ठहे। बिल्कुलु ठीकु आहे, ॾुखियो मुल्क आहे, सम्झणु घुरिजे। ऐं 100 ॾींहं रुगो ई पंहिंजे विज़ारतूं विराइण, रुठलनि खे परचाइण ऐं परचलनि खे रुठाइण में, उन में हिननि जा रियादा वञनि। तमामु क्रिटिकल फ़ैसिला 100 ॾींहंनि में थियनि था, प्रोविंशियल अलाइंसिस थियनि था, किथे ठाठो करणी आहे, कंहिंसां हुकूमत ठाहिणी आहे, कंहिंसां न ठाहिणी आहे, गवर्नर रखणा आहिनि, हटाइणा आहिनि, ऐं सो केॾा घणा फ़ैसिला अचनि था। ॿियो वरी पोइ अचण सां हिननि जे हिसे में उहो बजट वारो टाइम जेको उहा एक्सरसाइज़ बि अची वई। तंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त 100 ॾींहं जे बुनियाद ते हुकूमत खे, कंहिं बि हुकूमत खे जज करणु न घुरिजे। बाक़ी हाणे हींअर ताईं डायरेक्शन कहिड़ी पकड़ी अथनि उन ते ॻाल्हाए सघूं था। ॻाल्हि ताईं कटींदुसि। हिन हुकूमत इक़्तिदार में अचण खां अॻु में जेका पंहिंजी चूंड मुहिम हलाई हुई, उन में हिननि चयो त असां 100 ॾींहंनि में ही कंदासूं। इहो इक़्तिदार में अचण खां पहिरियों हर को चवंदो आहे, ठीकु आहे न। इहो जीअं क्रिकेट ते कमेंट्री हूंदी आहे न, खेॾंदा हिकिड़ा आहिनि, ॿाहिरां वेही सभु तबसरा कंदा आहिनि, हीअं न खेॾियां, हूअं खेॾियां त आउट न थियां, हीअं करियां त हीअं थियां। इहा ॻाल्हि सभु उहा ॻाल्हि ॿी आहे। सही, पिच ते बीहण ॿी ॻाल्हि आहे। सो 100 ॾींहं हुकूमत खां ॿाहिरि वेही हिननि जेतिरियूं ॻाल्हियूं कयूं, जिन जिन शयुनि ते गुज़िरियल हुकूमत खे चार्ज कंदा, उन्हनि मां मूंखे ॿुधायो कंहिं ते बीह सघिया। वॾे में वॾी चार्ज जी दवा हुकूमत परॾेही कर्ज़ थी वठे, IMF जे साम्हूं किश्तूं खयूं बीठा आहिनि, इहो चवनि त असां न वठंदासीं, 100 ॾींहंनि में तव्हांजे साम्हूं आहे। पोइ चवनि त लोड शेडिंग ख़तमु नथी थिए, असां वटि जादूअ जी लठा घुमाईंदासीं, लोड शेडिंग ख़तमु थी वेंदी। पोइ तव्हां ॾिसो लोड शेडिंग जो कहिड़ो हाल आहे। थोरी बहितरी थी, हुनजो सबबु एक्चुअली वेदर चेंज बि आहे।
थोड़ी मौसम थधी थिए थी, मींहुं पवनि था, त पोइ लाइट जी जेका डिमांड आहे न उहा घटि थिए थी, त उहो डिमांड एंड सप्लाई जो फ़र्क़ु आहे। पर उहा पाण खे इस्लामाबाद में नज़र अचे थी, बाक़ी बाक़ी ॻोठनि मुल्क जो में त हाल उन खां बि ख़राबु आहे, बिल्कुलु। ओड़ो ई ख़राबु आहे। बल्कि टियों तव्हां मूंखे ॿुधायो त 100 ॾींहंनि अंदरि हिननि जेका बारोइंग कई आहे, कर्ज़ खयां आहिनि, सो बराबरि पीपल्स पार्टी हुकूमत कर्ज़ खणे आहे, सभु रिकॉर्ड टोड़िया त हिननि बि हुननि जी पोइवारी कई आहे। 100 ॾींहंनि जे अंदरि डॉलर 5-6 रुपया धक सां चढ़ी वियो, इहा का नंढो चाड़ कोन्हे को, 5-6%। हाणे इहो रुगो डॉलर 100 रुपए ते 5 रुपया न ॾिसबा, पर जेको तव्हांजो 14 ट्रिलियन रुपीज़ जो एक्यूमुलेटेड कर्ज़ आहे पाकिस्तान जे मथां, उनखे बि तव्हां 5% वधाए छॾियो। बिल्कुलु। समूरी इम्पोर्ट ते जेका तव्हांजी कास्ट अचे थी उहा 5-6% तव्हांजी वधी वई। सो इन जा कई ॿिया इम्पैक्ट हूंदा आहिनि। सो 100 ॾींहंनि में चइजे का वॾी गैर मामूली कारकर्दगी थी, उहा त कान थी नज़र अचे, सवाइ इन जे त हिननि थोरी बजट खे ॾेखारी, इन्हनि इहो फील करायो आहे त इकोनॉमी असांजी प्रायोरिटी आहे, इहो हिननि ॾेखारियो आहे। हिननि हिकिड़ी एनर्जी पॉलिसी ऊंधी सिधी जड़ी बि आहे, उहा का सॉलिड पॉलिसी कोन्हे, पर हिकिड़ो इशारो ॾिनो त असां हिन में सीरियस आहियूं। ठीकु आहे। पोइ हिननि जेका दहशतगर्दी जो इशू आहे उन ते APC कन्वीन कई, सॼी मुखालिफ़ दौर सभिनी खे गॾु विहारनि, हिकिड़ी डायरेक्शन पिक कई अथनि। असांजो हुन सां डिसएग्रीमेंट आहे, पर हिकिड़ी डायरेक्शन पिक कई अथनि, को एक्शन नज़र थो अचे, जेके चङियूं ॻाल्हियूं उहे बि कजनि। बिल्कुलु। अहिड़ी तरह हिननि चाइना सां बॉर्डर करे गवादर काशगर कॉरिडोर आहिनि, इन जे पुठियां रीजनल पॉलिटिक्स थी ऑपरेट करे। मूंखे त पर्सनली हिननि प्रोजेक्ट्स ते शदीद तहफ़ुज़ात आहिनि, पर जे हुकूमत जे अक्सर ॾिसूं त हिकिड़ी डायरेक्शन ॾेखारी आहे त असां हीअ करणु वञूं पिया, असां हीअ करे सघूं था। सो इहे पासा आहिनि, पर 100 ॾींहंनि में का वॾी गैर मामूली शइ थिए, को वॾो को उत्साह पैदा थिए, को वॾी का अहिड़ी का चइजे त वरी तब्दीली अची वई या ईंदे नज़र अचे, उहा ॻाल्हि त फ़िलहाल ज़ाहिर कान्हे का। नसीर साहब, हाणे त मुख़्तलिफ़ चैनल्स ते इश्तिहार मिलनि पिया धुलाई, त हुननि 5 सालनि में एतिरी धुलाई न कई जेतिरी हिननि 100 ॾींहंनि में आवाम जी कई आहे। इहे सभु पॉलिसियूं पंहिंजी जाइ ते, जेको GST 1% वधाया आहिनि, उन खां सवाइ पेट्रोल जा अघ जीअं वधिया आहिनि, बिजली जा अघ वधिया आहिनि, सब्सिडीज़ घटायूं वयूं आहिनि, पघारुनि में जीअं पीपल्स पार्टी जी हुकूमत वाद कंदी रही पंहिंजे दौर में, उहे उन तरीक़े सां न थियूं, यानी कि सरकारी मुलाज़िमनि लाइ सिर्फ़ु। त ओवरऑल जेका महांगाई में वाद थी आहे हिननि 100 ॾींहंनि दौरान, हीअ पॉलिसी पंहिंजी जाइ ते, उन सां आम माण्हू ते, ग़रीब जेको गुरबत जी लकीर खां बि हेठि थो ज़िंदगी गुज़ारे, जंहिंजो त हाणे त चवनि था त 50% तक़रीबन वञी पाकिस्तान में थियो आहे उनजी शरह, त उनजी ज़िंदगी कीअं था ॾिसो 100 ॾींहंनि खे साम्हूं? उनजी ज़िंदगी त अज़ाब आहे, उहा पुठी हुकूमत में बि अहिड़ी अज़ाब हुई, हाणे बि रहंदी, हाणे बल्कि वधीक थींदी। उनजो सबबु इहो आहे त हींअर IMF सां हिननि सख़्तु कड़नि शर्तनि ते एग्रीमेंट्स कया आहिनि। मिसाल डॉलर खे जेको फ्री फ्लोट छॾे ॾिनो, हफ़्ते में वञी 6% वधियो, उनजे पुठियां बि IMF जो मुतालबो साफ़ नज़र थो अचे, जेको चए पियो 110 रुपयनि ताईं खणी वञिणो आहे हिनखे डॉलर, थी सघे थो अञा वधी वञे, का ख़बर कान्हे का। अच्छा, पोइ उन खां पोइ तव्हां ॾिसो त बिजलीअ जी सब्सिडी टोटली ख़तमु करण जे तरफ़ हाणे वधनि पिया, इहो IMF जो पुराणो मुतालबो हो, सब्सिडीज़ ख़तमु करियो। पोइ या त तव्हां टारगेटेड सब्सिडी आणियो, उहा बि सवाइ या बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे ॿी का टारगेटेड सब्सिडी वॾी तव्हांखे नज़र नथी अचे। टैक्स कलेक्शन में का वॾी जान नज़र कान थी अचे, टैक्स कलेक्शन जो पंहिंजो टारगेट मिस थींदे नज़र पियो अचे। ईंदड़ साल वारो टारगेट बि घणो रियलिस्टिक कोन्हे को, तंहिंजे करे इकानमी जे हिसाब सां त मुल्क जी हालत ख़राबु आहे। हींअर बि नोट छापे पिया हलाइनि, जीअं पुठी हुकूमत में नोट छापे हलियो। प्रॉब्लम छा आहे? प्रॉब्लम इहो आहे त ही टेररिज़म, एनर्जी क्राइसिस, इहे जेके ॿ चारि वॾा मसइला आहिनि, उनजे करे जेका फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट थींदी उहा ख़तमु थी वई, न हुजण जे बराबरि। 5-7 साल अॻु जी फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट जी डेटा खणो ऐं पीपल्स पार्टीअ जे गुज़िरियल 5 सालनि में हाणे ॾिसो उहा नोज़ डाइव ते आहे, बिल्कुलु डिक्लाइन ते आहे। ठीकु आहे, तव्हांजो थोरो घणो ॾेई वठी रेमिटेंसिस बहितर थिया आहिनि, 1 अरब जे क़रीब महीने में हाणे अचनि था, पर ज़ाहिर आहे पोइ हेॾी वॾी इकानमी में 1 अरब का वॾी शइ त कोन आहे न रेमिटेंसिस जे लाइ। बिल्कुलु। सो पाकिस्तान जी सिर्फ़ु इकोनॉमी जो मसइलो हिकिड़ो पॉलिसी फेल्यूअर बि आहे। मिसाल तव्हांजो टैक्स रिकवरी जो सिस्टम कोलैप्स्ड आहे, नथी पई टैक्स रिकवरी थिए, हणी बीठा आहिनि, हणी छा बीठा हुनजे पुठियां बि स्टेट मशीनरी जी पंहिंजी करप्शन शामिल आहे, सीरियस ऐं सिंसियर एफर्ट कान थी नज़र अचे। ऐं जॾहिं तव्हांजी फॉरेन पोइ तव्हां ॾेई वठी वञे, IMF जे साम्हूं जोल जलींदो त ॾेई वञ बंदि आहे, ऐं पोइ पुठियों कर्ज़ु लाहिण लाइ नओं कर्ज़ु वरितो अथनि, बिल्कुलु, ऐं पोइ हीउ कर्ज़ु लाहिण लाइ अलाए घणो कर्ज़ु वठंदा, इहा बि ख़बर न आहे। सो इकानमी ईअं इंजेक्शन्स ते केसि ताईं हलंदी? बुनियादी फ़ैसिला, पाकिस्तान जो बुनियादी क्राइसिस आहे लॉ एंड ऑर्डर, एनर्जी, गवर्नेंस, इहे 3 वॾा मसइला आहिनि। इहे जेसिताईं थी, लॉ एंड ऑर्डर माना हीउ सॼो टेररिज़म वारो जेको रुझान आहे, उहो सॼो जेसिताईं इहे 3-4 वॾा मसइला इहे इंटरलिंक्ड आहिनि। बुनियादी शइ मूंखे लॻे थो टेररिज़म तमामु वॾो चैलेंज आहे, तव्हांजे रिसोर्सिस ते बि तमामु वॾो बर्डन आहे, पाकिस्तान जी क्रेडिबिलिटी ते तमामु वॾो इशू आहे,
माण्हू इन्वेस्टमेंट करण नथा अचनि, न को ॾेही न को परदेही। कराची में हाणे को माण्हू पाण जी केबिन नथो खोले सघे ऐं बाक़ी मुल्क में बि। सो मजमूई तौर ते हिकिड़ो वॾो मसइलो लॉ एंड ऑर्डर ऐं टेररिज़म आहे। उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में जेका तव्हांजो एनर्जी जो सभ खां वॾो मसइलो आहे, उनजे करे सॼी जेका डेवलपमेंट आहे, मॉडर्न डेवलपमेंट त एनर्जी ते थींदी, छा ते थिए, इंडस्ट्रियलाइज़ेशन बि सॼी छा ते हले। सो इहे वॾा मसइला आहिनि। जेसिताईं इहे हल न थींदा तेसिताईं हीउ ईअं ई ओधरनि ते मुल्क हलंदो। ॾिसो पीपल्स पार्टी जी हुकूमत ते या तनक़ीद तमामु घणी हुई, पर ॾेई करे पंहिंजी जाइ ते जेके डोमेस्टिक लोन हुआ, नवां नोट असांखे छापणा पिया, हे 100 ॾींहंनि में 1000 अरब रुपया हिन हुकूमत वटां, जंहिंमां 500 अरब रुपया या उन खां वधीक विया गर्दिशी कर्ज़नि जी अदायगी ते, ऐं 500 अरब रुपया ॿिया जेका हुकूमती ख़र्च हुन लाइ। त इनखे इहा जेका तरीक़ेकार आहे हुकूमत हलाइण जो, जंहिं ते नून लीग पंहिंजे दौर में जॾहिं अपोज़िशन में हुई तॾहिं त घणी तनक़ीद कंदी रही। हाणे छा तव्हां सम्झो था त इहा मजबूरी हुई गर्दिशी कर्ज़, ऐं उहे बि हिकिड़े ग्रुप खे पैसा ॾियण, ऐं उहो ग्रुप उहो ई आहे जेको सॼी इलेक्शन कैंपेन जंहिं हलाई, इहो इल्ज़ाम आहे त मुस्लिम लीग नून जी, त इहो इन मामले सॼे खे तव्हां कीअं था ॾिसो? एडाकिज़म आहे, जीअं असांजी ॻाल्हि हुई, एडाकिज़म आहे, ॾींहुं टारियो, ठीकु आहे। पीपल्स पार्टी ॾींहुं टारिया कमु कलायो, ठीकु आहे, जेको ॾींहुं निकिरी वञे ख़ैर जो, हुन सां बि ठहो, हुन सां बि ठहो, हिनखे बि ज़ोर ॾियो, हिनखे 5 रुपया ॾियो, जेको तरीक़ा हिननि कया। हाणे हीउ जेको गर्दिशी कर्ज़ आहे, ॾिसो हिन में बुनियादी ॻाल्हि इहा आहे, मां त हिन सब्जेक्ट जो एक्सपर्ट कान, पर ॻाल्हि ॾाढी सिधी आहे। गर्दिशी कर्ज़नि जो बुनियादु छा आहे? कर्ज़ जो बुनियादु इहो आहे त जेका कंज़्यूमर खां रिकवरी नथी थिए, उहो फ़साद जी जड़ आहे, पाड़ उते आहे। उनजे नतीजे में जेके डिस्ट्रीब्यूशन कंपनीज़ आहिनि, उनजी रिकवरी नथी थिए। डिस्ट्रीब्यूशन कंपनी खे नथी थिए त जेका सप्लाई कंदड़ कंपनीज़ आहिनि, उनखे नथो पैसो मिले। विच ते जेको उहा कंपनी वरी प्रोडक्शन कंपनी जेका आहे, उहा नथी, उनखे न मिलंदा। उहे अॻियां जेको तेल ऐं ॿिया इनपुट वठंदड़, उन्हनि खे पैसा नथा ॾियनि, इहो सॼो लूप थो ठहे। सो हाणे तव्हां विच ते 100, 200, 500 डॉलर हणंदा वेंदा, केसि ताईं हणंदा? तव्हां हुनजी पाड़ खे एड्रेस कयो कोन्हे। रिकवरी वारो पासो तव्हां जंहिं ॾींहुं हिननि गर्दिशी कर्ज़ लाथो, उन ॾींहुं खां नओं कर्ज़ शुरू थी चुको, छो त रिकवरी उते ई 100 अरब खां मथे थी आहे, ईअं थींदो न, ॾींहों ॾींहुं वधंदो। असुल जेको डेफिसिट जो रीज़न आहे, उनखे त एड्रेस कयो कोन्हे। विच तव्हां 100 रुपया 200 रुपया ॾेई फ़िलहाल कमु हलायो, अॼोको ॾींहुं टारियो, महीनो कढो, 2 महीना कढो, 3 महीना कढो। सो परमानेंट सोल्यूशन गर्दिशी कर्ज़नि में नोट छापे ॾेई छॾणु इज़ नॉट अ परमानेंट सोल्यूशन। इन सां मसइलो हिते ई रहंदो, ख़तमु कोन थींदो। सही, तव्हां ॻाल्हि कई दहशतगर्दी वारी, ख़ासि करे तालिबान जे हवाले सां APC जेका थी, त ओवरऑल जेकॾहिं ॾिठो वञे त तालिबान जो बुनियादी मुतालबो आहे त हिते शरीयत लागू थिए, इस्लामी निज़ाम अचे, ऐं जेके मामला आहिनि से ज़ाहिर आहे इस्लामी तरीक़ेकार सां हलाया वञनि। उहो बुनियादी मुतालबो उहो त असांखे जेको नज़र अचे थो, तालिबान उन हथ खणण लाइ तयारु कोन थींदा। हुकूमत ॻाल्हियूं करणु वञे पई, ॻाल्हियूं कहिड़े बुनियाद ते आहिनि उहा अञा ताईं बिल्कुलु क्लियर कोन्हे का बि शइ, त हुकूमत छा ॾींदी, तालिबान खां छा थी वठणु चाहे। त हीउ जेको ॻाल्हियुनि वारो दौरु हाणे शुरू पियो थिए, छा तालिबान खे हिकिड़ी मोहलत कोन पई मिले त हू ॿीहर रीऑर्गनाइज़ थियनि, वधीक ताक़त वठनि, वधीक सगारा थी ऐं वरी इहे कार्रवायूं कनि? हिन जा 2-3 पासा आहिनि। हिकिड़ो इहो चवणु त मिसाल इस्लामी रियासत क़ाइमु करणु चाहिनि था, ख़ुदा ख़बर अलाए कहिड़ी इस्लामी रियासत हिस्ट्री में रही ई कान्हे। इहो हिकिड़ो पूरो हिकिड़ो फ्रॉड आहे, इहो लफ़्ज़ी फ्रॉड आहे। इस्लामी रियासत कॾहिं रही आहे? पाकिस्तान इस्लामी रियासत आहे छा? सऊदी अरब इस्लामी रियासत आहे छा? हीअ जेके नजरी सऊदी अरब पिया हलाइनि, इस्लामी रियासत आहे। हीअ मज़हब जे नाले ते रियासतुनि जे पुठियां फ्रॉडी माण्हुनि ह्यूमन हिस्ट्री में फ्रॉड कया आहिनि, ठीकु आहे। ॿी ॻाल्हि त भला कहिड़े इस्लाम जी तव्हां रियासत ठाहियो, हिते त ख़बर न आहे घणा इस्लाम पिया हलनि, असांखे हाणे सम्झ में ई कोन थो अचे इस्लाम आहे कहिड़ो। सो उन में कंहिंजी ठाहींदा? हिकिड़ी धुर जी ठाहींदा, ॿी धुर चवंदी इहो इस्लाम आहे कोन्हे, त कुफर आहे। हिक ॿिए जी मस्जिद में निमाज़ कोन था पढ़नि, ईद गॾु कनि कोन था, इहे हिकिड़ी इस्लामी रियासत हलाईंदा, मूंखे सम्झ में कोन थो अचे। ॿी ॻाल्हि इहा त मुंहिंजो बुनियादी सुवालु इहो आहे त बाबा तव्हां कंहिंसां था ॻाल्हियूं करियो, पहिरें प्रिंसिपल तइ कयो न, बिल्कुलु बाबा अमन लाइ ॻाल्हियूं थियनि, ठीकु आहे। पोइ जंहिंजी बंदूक ॾाढी तंहिंसां करियो ॻाल्हियूं, जंहिंजी बंदूक कमज़ोर तंहिंखे मारियो। तव्हां हिकिड़ो प्रिंसिपल रखो न। बलोचिस्तान में बंदूककार आहिनि, तिन जा तव्हां लाश था मोकिलियो घरनि में, तिन खे खणो था, 3-3, 4-4 माण्हू खंभियो मारियो छॾियो, रोज़ 3-4 लाश किरायो था। कोर्ट चए थी माण्हू प्रोड्यूस कयो, ॿिए ॾींहुं माण्हू जो लाश थो प्रोड्यूस थिए। बिल्कुलु उन्हनि जो तइदाद जीअं त थोरो आहे, या उहे तव्हांजी अञा ताक़त खे एॾो वॾो चैलेंज शायदि न करे सघिया आहिनि, त तव्हां हुननि खे मारियो था। उन्हनि सां तव्हां ॻाल्हियूं करण लाइ तयारु कोन आहियो। ही तव्हांखे ॻाल्हियुनि जा ऐलान करण खां पोइ बि उन ॾींहुं 3-4 सीनियर फौजी ऑफिसर क़तल करे छॾियनि। बिल्कुलु पोइ बि चवनि था हिन सां ॻाल्हियूं कयो। शहबाज़ शरीफ़ चयो त साज़िश हुई अमन खे नाकाम बनाइण जी। तालिबान ज़िम्मेदारी बि क़बूल कई आहे, पाण ज़िम्मेदारी क़बूल कई, अञा बि चवंदा मारींदासीं।
न हू तव्हांजो आइन मञनि, न हू तव्हांजे मुल्क खे मञण लाइ तयारु आहिनि। पोइ तंहिंजी माना त जंहिंजी बंदूक ॾाढी आहे तंहिंसां तव्हां ॻाल्हियूं कंदो, तव्हां मैसेज कड़ो था ॾियो। कराची में बि तव्हां इहो कयो, तव्हां 3 साल अॻु 4 साल अॻु APDM में चयो त फलाणा दहशतगर्द आहिनि, उन्हनि सां वेहिबो ई कोन। पोइ तव्हां पगू ॿधी 90 ते वञी वेठा, बिल्कुलु ठीकु आहे। पोइ तव्हां मैसेज कड़ो ॾिनो। हाणे बि तव्हां हिकिड़े माण्हू खे हिकिड़े आम हुनजी धुर जे MQM जो हिकिड़ो अॻुवाण गिरफ़्तार करायो, सॼो शहर बंदि थियो, माण्हू मुआ, गाॾियूं सड़ियूं, नुक़सानु थियो। 3 ॾींहंनि खां पोइ तव्हां चओ था न बेॾो तव्हां छॾे ॾिनो। बिल्कुलु ख़बर ख़ुदा खे त उहो फ़ैसिलो ग़लति हो या हीउ फ़ैसिलो ग़लति हो। तंहिंजे करे दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था या अमुन जी ॻाल्हि कयो था त पोइ हिक रियासत त पोइ ॻाल्हि हिकिड़ी कयो न। बलोचनि जे लाइ तव्हां वटि ॿियो फार्मूलो आहे, धाड़ेल हिंदुनि सां तव्हांजो 3 फार्मूलो आहे, हू जेके मज़हबी दहशतगर्दी में जिन खे तव्हां चओ था मौलवी सन उन लाइ 3 फार्मूलो आहे। सो ईअं त कोन ॻाल्हियूं थींदियूं। पोइ तव्हांजो मैसेज इहो आहे त पोइ ॿियनि खे बि तव्हां चओ था त खणो बंदूक, मुड़ुसु माण्हू थियो, जेका स्टेट जी मशीनरी आहे तव्हांजा माण्हू मारियो, स्कूल ड्रायो, मस्जिदुनि में तव्हां बि बम फाड़ियो, बेॾोही माण्हुनि खे क़त्ल कयो, पोइ रियासत तव्हां सां ॻाल्हियूं करे। सही। सो ही प्रेमाइज़ टोटली फ्लॉड आहे। कंहिं बि रियासत खे इहो तरीक़ो वठण ई न घुरिजे। हा, या त पोइ ॿी धुर चए त असां हथियार बि फिटो कयो, असां जेको कुझु कयो उन ते असां हाणे बैकआउट था थियूं, असां उनजो हिसो न हूंदासीं, असां हिन आइन जे ढांचे में रही ॻाल्हियूं मञींदासीं। पोइ हिकिड़ो फ्रेमवर्क ठाहियो न, फ्रेमवर्क आहे कोन। तव्हां हिकिड़ी धुर सां ॻाल्हियूं कयो था, ॿियनि खे मारियो था। सो इहो न हली सघंदो। सही। टाइम ते ब्रेक जो नारी हलूं था, ब्रेक ते असां गॾु रहिजो।